वेलकम बैक नाज़रीन। तमामु इंट्रेस्टिंग पर्सन अॼु असां वटि मौजूदु आहे। शहरी इत्तेहाद जो सदर आहे, हिन जो नालो बि सदर आहे। साईं सदर साहब, पिरियाले में बिजलीअ जूं तारूं किरी पयूं हुयूं, त बजाए उन्हनि जो तव्हां तदारुक करण जे सेप्को खे ख़त लिखो त इहे तारूं अची हटायो, तव्हां पाण वञी उहे हटाइण जी कोशिशि कई, जंहिंमें तव्हांखे जेल बि वञिणो पियो। माण्हू सम्झनि में तव्हां तारूं चोरियूं था कयो। सयाऊं ॿुधाईंदो आहे हिननि खे, इहे माण्हू जेके आहिनि उहे जेके राति जो जेके चोरी था कनि, बिजली था कटनि, ऐं जेको आहे सो हुते जॾहिं तारूं किरियूं ॿरंदड़ तारूं हुयूं, हुन में चिणगा पियूं निकिरनि, ऐं जॾहिं हुन में हथु विधो त मुंहिंजो करंट लॻो मूंखे, ऐं परते वञी किरियुसि। माण्हू जे लेखे हीउ चोरी करे रहियो आहे, छो जो जेको आहे सो मुंहिंजो स्टाइल अहिड़े क़िस्म जो हो त माण्हू सम्झो इहो चोरी पियो करे, पर हुनखे ख़बर कोन हुई त आउं शहरी इत्तेहाद जो माण्हू आहियां, ऐं माण्हू जे भलाई लाइ हुनखे सोरे रहियोसि। मुंहिंजे लेखे में बिजली कोन हूंदी, छो जो होॾो बि कटियल हुयो, होॾो बि, पोइ बि करंट किथां आयो अलाह तो ॼाणे। मूंखे वॾो करंट आयो, अञा ताईं ॿाह में सूर आहे हिते मूंखे, ऐं मूंखे जेल वञिणो पियो हिन करे। अच्छा, सिंजोरे में ऑयल फील्ड जे इंतिज़ामिया जे ॾाढ जे ख़िलाफ़ तव्हां मुज़ाहिरो कयो, जंहिंमें तव्हांजो चवणु हुयो त मक़ामी माण्हू ऑयल फील्ड में भर्ती कया वञनि, जॾहिं तव्हां पाण मतिलबु तहरुक न वरितो को ख़ासि तरीक़े सां, उते कुझु थियो ई न, हुनजो ॾाढ अञा ताईं जारी आहे सिंजोरो में। साईं आउं तव्हांखे ॿुधायां त मसइलो इहो आहे, चो ॾाढ त जिते किथे आहे, पर आउं शहरी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म तां हर जॻह ते वञी करे उन्हनि जेके बि शहरी इत्तेहाद जा माण्हू आहिनि उन्हनि खां चवंदो आहियां त मुड़ुसु माण्हू थी वञो, हीअ जेके ॾाढा आहिनि जेके बदमाश आहिनि, उहे जेके तव्हांजे मथां हावी थियण जी कोशिशि कंदा, पर तव्हां मुड़ुसु माण्हू थी करे सरेआम तक़रीरूं कयो, उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो, कोर्टुनि में वञो, उन्हनि खे थाणनि में छिकायो त उन्हें ख़बर पइजी वञे त केतिरी विया 100 में घणा वीह पवंदा आहिनि। इहा शायदि तव्हांखे बि ख़बर न हूंदी त 100 में घणा वीह पवंदा आहिनि। 120 में घणा पवंदा आहिनि? 100 में घणा वीह पवंदा आहिनि? 5 पवंदा आहिनि? 5 पवंदा आहिनि। जवाबु बिल्कुुलु सही आहे अव्हां जो। अव्हां शहरी इत्तेहाद जा थी सघो था, पर तव्हां मुंहिंजो इलाइक़ो ॿुधायो कहिड़े इलाइक़े जा आहियो, ऐं उतो जो तव्हांखे सदर करे सघां थो। केरु बि कुझु वारो मूंखे कोन्हे, चाहियां जिते चाहियां उनखे सदर करे सघां थो। गोसड़ू मास्तरनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो मुज़ाहिरो थियो हुयो, जंहिंमें तव्हां अॻियां हुया त वाक़ई गोसड़ू मास्तरनि खे स्कूल वञणु घुरिजे, पर पोइ तव्हां हुनखे बि को वधीक तहरुक न वरितो, ॼण सीरियस नज़र न आयो। मां इन लाइ सीरियस नज़र आयुसि। गोसड़ू माला सभ खां पहिरीं आवाज़ आउं उथायो, शहरी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म तां आवाज़ उथायो। तूं पघार खाइण था घर वेठे, पर जेके असांजी नस्ल आहे, जेकी ईंदड़ नस्ल आहे, उहा तबाह पई थिए। ऐं जेको आहे गोसड़ू जे ख़िलाफ़ु जॾहिं इत्तेहाद कयो, पोइ मूंखे ख़बर पई त मुंहिंजो जेको वालिद साहिबु आहे उहो पाण गोसड़ू आहे, इन लाइ आउं थोरो पोइते हटी वियुसि। अच्छा, मटियारी में अनरजिस्टर्ड मदरसनि ख़िलाफ़ु क्रैक डाउन करे पई हुकूमत, त उनजे लाइ तव्हांजी जेको आहे सो छा मौक़िफ़ आहे त इहो थियणु खपे या न थिए खपे, जेके अनरजिस्टर्ड मदरसा आहिनि? जी हा, इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं शहरी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म तां जिते जिते मदरसा आहिनि उन्हनि बि ख़त लिखियो आहे त जेके ॿार आहिनि, इहे ॿार किथां आया आहिनि, जेके असांजी ॿोली बि नथा ॻाल्हाइनि, आख़िर उहे ॿार किथां आया आहिनि, उन्हनि जो रजिस्टर कई वञे, ऐं उन्हनि ॿार जी हर ॿार जे पीउ जो वालिदा जो नालो हुजे, ऐं उनजे पीउ जो शनाख़ती कार्ड हुजे, उनखां पोइ उनखे मदरसे में दाख़िला ॾिनी वञे। असां को बि असांखे जेको आहे सो एतिराज़ु कोन्हे। मदरसा सुठी ॻाल्हि आहे, उते तालीम पढ़ाई वञे, क़ुर पढ़ायो वञे, निमाज़ पढ़ायो वञे, पर असां इहो किथे बर्दाश्त कोन कंदासीं त मदरसा रजिस्टर न हुजनि। मतिलबु दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु आहियूं असां, दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु आहियूं, रहंदासीं। असांजूं मायूं बि दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु आहिनि। असांजी मायुनि बि शहरी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म तां जेको आहे सो एहतजाज कयो हुयो, रोडनि ते निकिरी आहियूं दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु, पर हिन पासे फायर थी वियो, पोइ भॼी वियूं, हुनजे लेखे दहशतगर्द अची विया आहिनि, पर उहो को पुलिस वारो हो जेका पेर हवाई छुटी वियो। हिन महिल ताईं को मुतालबो तव्हांजो पूरो थियो आहे? को मुतालबो असांजो पूरो न थियो आहे। इन लाइ असांखे ॾुख जी वॾी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। असां जेको वज़ीर आला सां जेको चवणु था चाहियूं त असांजो शहरी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म तां जेको बि ख़त अचे उनखे सीरियस वरितो वञे। ईअं न थिए त उहो गंदे जी टोकरी में उछला वञे ख़त खे। थर में जेके ॿारड़ा फोत थियनि पिया, थर में ॾाढी सूरत हाल ख़राबु आहे, त वज़ीर आला साहिब जो वरी चवणु आहे त इहो दाइन जी ग़लतीअ जे करे ॿार मरनि था। ऐं वज़ीर आला साईं खे ॿुधाइण पियो चवां, शहरी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म तां वज़ीर आला साईं खे ख़त लिखियो आहे त इहे जेको आहे सो तव्हां जेको इहो बयानु ॾिनो आहे त जेको आहे सो दाइन जी गफ़लत सां जेको आहे ॿारु मरी थो वञे। ख़ुदा जा बंदा थोरो ख़्यालु कर। ऐं शहरी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म में तव्हांखे ॿुधाइण पियो चाहियां, 2 सालनि जो ॿारु, 3 सालनि जो ॿारु, साल जो ॿारु, छा दाई हुन महिल हुनखे कढे थी? ऐं इहो जेको साईं लफ़्ज़ इस्तेमालु कयो कढण वारो, इहो बि ग़लति लफ़्ज़ आहे। इहो हिकिड़ी पार्लियामानी ॿोली कोन्हे का। साईं इहो पंहिंजा लफ़्ज़ तोखे वापसि वठणा पवंदा। ऐं वज़ीर आला सिंध खे शहरी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म तां ख़त लिखी रहियो आहियां। हीउ ख़त आहे मुंहिंजा साईं, जेको तव्हां कढण जो लफ़्ज़ कयो त दायूं ॿार कढनि थियूं, इहो ग़लति लफ़्ज़ आहे, पार्लियामानी ॿोली कोन्हे का। हिकिड़ो वज़ीर आला सिंध जो जेकॾहिं इहो चए त इहो जेको ॿारु कढियो थो वञे त इहो ग़लति आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, वज़ीर आला साहिबु, ॿारु मरे पियो, उहो 3 सालनि जो आहे, 4 सालनि जो आहे, साल जो आहे, इहो
पैदा थियल ॿार कोन पियो मरे, इहो बुख ऐं बदहाली ऐं गुरबत जे करे ॿार मरनि पिया। वज़ीर अला साहिब खे आउं चवां पियो पंहिंजा लफ़्ज़ वापसि वठे, लफ़्ज़ वापसि वठे, लफ़्ज़ वठे, न त आउं शहरी ताज जे प्लेटफॉर्म तां इस्तीफ़ा ॾींदुसि। हल तव्हां इस्तीफ़ा ॾींदो कहिड़ो असरु पवंदो सिहत ते? ॾियो भली इस्तीफ़ा। मुंहिंजी इस्तीफ़ा त छा थींदो तव्हांखे ख़बर हुजणु खपे। आउं अॻे हिकु दफ़ो शहरी ताज प्लेटफॉर्म तां इस्तीफ़ा ॾिनी हुई त माण्हुनि एतिजाज कयो, जीअं हाणे बंगश आहे एसपी खैरपुर वारो, इन जे करे माण्हू एतिजाज पिया कनि। सभ खां पहिरियां मूं आवाज़ उठायो शहरी प्लेटफॉर्म तां त बंगश एसपी जो खैरपुर जो आहे इहो तमामु ज़बरदस्त आहे, इनखे न हटायो वञे, न हटायो वञे। मसूद बंगश जेको खैरपुर जो एसपी हुयो, उनजे बदिली रोकण जे लाइ वाक़ई आवाम रोडनि ते अची वियो त हुनजी बदिली आख़िर रुकिजी वई। उनमें तव्हांजो कहिड़ो आवाम कोन हुई, ऐं पूरी सिंध में रुगो खैरपुर में कोन हुया। खैरपुर जे शहरी ताज में ख़त लिखियो त बंगश जेको आहे सो बदिली पियो थिए। इहो जेके ॾाढा माण्हू आहिनि, जेके वॾेरा आहिनि, सियासतदान आहिनि, उन कढणु पिया चाहिनि। ऐं हुनजी बदिली रोकाइण पियो चाहियां। रोकियो बदिली, बंगश जी रोकड़ी जेका सो बदिली मुंहिंजे करे रुकिजी वई। 5 ॾींहं कराची रहण खां पोइ खैरपुर जॾहिं पहुतो त वरी बि हुनजे हुते एहतिजाज में असां हुनजी रैली कढीसीं, उन ख़ुशीअ में। अच्छा, हुकूमत सोचे रही आहे त मोबाइल फ़ोननि ते ऐं नयनि गाॾियुनि ते रेडियो टैक्स बि हाणे तजवीज़ आहे। ख़ुदा जा बंदा, असां मोबाइल वठी ख़रीद कोन पिया करे सघूं। हक़ीलाल जो खाईंदा आहियूं त तव्हां जॾहिं 4000 जो जेको आहे रेडियो जो टैक्स वठंदो त ही मोबाइल केरु वठंदो? ऐं शहरी ताज जे प्लेटफॉर्म तां अॼु एहतिजाज करणु पियो चाहियां, अॼु हाणे जो हाणे। माइक छो था कढो? काॾे छा? इन लाइ माइक पियो कढां त मूंखे एहतिजाज वणो आहे। ऐं गाॾियूं आऊं मूं वटि हिकिड़ी खरियल कार आहे, ऐं जेकॾहिं उहा विकिणा नहीं वठणु पियो चाहियां त तव्हां रेडियो जा 4000 मुंहिंजे मथां हूंदव। ऐं हुन पियो वञा, ऐं एहतिजाज पियो वञा, ऐं एहतिजाज पियो वञा। नाज़रीन, आल सिंध शहरी इताद जा तव्हां तेवर ॾिठा, ॻाल्हियूं ॿुधियूं। कंहिं बि एंगल खां न पियो लॻे त हीअ को पढ़ियल लिखियल आहिनि या सीरियस आहिनि सिंध जे इशूज़ जे लाइ। हीअ सिर्फ़ु ठला नारा, ठलियूं तकरीरूं कंदा आहिनि। ॿियो को बि हिननि खां कमु कोन पुॼंदो आहे, को बि मुतालबो पूरो न कराए सघिया आहिनि। ख़ुदारा अहिड़नि शहरी इतिहाद जे उहिदेदारनि खां बचो ऐं पंहिंजी मुड़सी पाण कयो। सफ़ाई मुहिम शुरू आहे सिंध में, सरसब्ज़ सिंध, पुरअमन सिंध। सफ़ाईअ में हिसो वठो भरपूर नमूने सां। हर माण्हू जेकॾहिं सिर्फ़ु पंहिंजे घर जे ॿाहिरां ई सफ़ाई रखे त पूरो इलाइक़ो साफ़ थी सघे थो। इन सां टिपिकल टॉक जो वक़्तु ख़तमु थिए थो। वरी सुभाणे तव्हां